ख़बर सां त नौशर फ़िरोज़ जी अदालत जतोई भाइरनि ख़िलाफ़ दाख़िल 5 केसनि जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं त नौशर फ़िरोज़ जी अदालत जतोई भाइरनि ख़िलाफ़ दाख़िल 5 केसनि जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे NPP अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त मुल्क में कंहिंसां बि कुझु बि थी सघे थो, हिते को बि महफ़ूज़ नाहे। मुर्ज़ा जतोई चयो त अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। संदसि चवणो त सियासत खे ज़ाती दुश्मनी में तब्दील न कयो वञे। ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 2 कूड़ा केस ख़त्म थी विया आहिनि, ॿिया केस बि ख़त्म थी वेंदा। मूंखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नौशर फ़िरोज़ जी अदालत जतोई भाइरनि ख़िलाफ़ दाख़िल 5 केसनि जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे NPP अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त मुल्क में कंहिंसां बि कुझु बि थी सघे थो, हिते को महफ़ूज़ नाहे। मुर्ज़ा जतोई चयो त अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। संदसि चवणो त सियासत खे ज़ाती दुश्मनी में तब्दील न कयो वञे। ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 2 कूड़ा केस ख़त्म थी विया आहिनि, ॿिया केस बि ख़त्म थी वेंदा। अहम ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं त नौशर फ़िरोज़ जी अदालत जतोई भाइरनि ख़िलाफ़ दाख़िल 5 केसनि जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे NPP अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त मुल्क में कंहिंसां बि कुझु बि थी सघे थो, हिते को बि महफ़ूज़ नाहे। मुर्ज़ा जतोई चयो त अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। संदसि चवणो त सियासत खे ज़ाती दुश्मनी में तब्दील न कयो वञे। ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 2 कूड़ा केस ख़त्म थी विया आहिनि, ॿिया केस बि ख़त्म थी वेंदा। अहम ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं त नौशर फ़िरोज़ जी अदालत जतोई भाइरनि ख़िलाफ़ दाख़िल 5 केसनि जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे NPP अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त मुल्क में कंहिंसां बि कुझु बि थी सघे थो, हिते को बि महफ़ूज़ नाहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नौशर फ़िरोज़ खां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर राणा शेर मोहम्मद। जी राणा शेर मोहम्मद, नौशर फ़िरोज़ जी अदालत जतोई भाइरनि ख़िलाफ़ दाख़िल 5 केसनि जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। जी बिल्कुलु, नौशर फ़िरोज़ जी सेशन कोर्ट में अॼु नेशनल पीपुल्स पार्टी जो अॻवान मुर्ज़ा जतोई ऐं मसरूर अहमद जतोई पहुता ऐं मोरो ऐं दादू जे 5 केसनि जी ॿुधणी जेका हुई उहा अदालत पारां मुलतवी कई वई आहे। 3 केसनि जी ॿुधणी 14 नवंबर ताईं, जॾहिं त 2 केसनि जी ॿुधणी 19 नवंबर ताईं मुलतवी कई वई आहे। ऐं मीडिया सां जेको अदालत खां ॿाहिरि ग़ुलाम मुर्ज़ा जतोई ॻाल्हायो आहे, हुनजो चवणु हो त मां घणा ई दफ़ा चई चुको आहियां त हिन मुल्क में कंहिंसां बि कुझु बि कंहिं बि वक़्तु थी सघे थो। हुनजो वधीक चवणु हो त हिन मुल्क में केर बि महफ़ूज़ नाहे। अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राब आहे। MNA हुजे, वज़ीर हुजे, ख़ान हुजे, क़बाइली सरदार हुजे या केर बि हुजे, उहो हिन वक़्तु महफ़ूज़ नाहे। हुनजो वधीक इहो बि चवणु हो त मां 2 सालनि खां वठी साइकिल चोर बि थी वियो आहियां, बकरी चोर बि थी वियो आहियां ऐं पुलिस सां बि मूं मुक़ाबला कया आहिनि। को बि केस जेको आहे उहो हक़ीक़त ते ॿधल न आहे, सभई केस कूड़ा आहिनि। हुनजो वधीक इहो चवणु हो त को बि केस कंहिं बि वक़्तु असांजे ख़िलाफ़ दाख़िल थी सघे थो, पर मां इहो चवां थो त सियासत खे ज़ाती दुश्मनीअ में तब्दील न कयो वञे। ऐं MNA ज़ुल्फ़कार अली भेण जंहिंजे घर में धाड़ो लॻो हो, उन वक़्तु उन सां हमदर्दीअ ख़ातिर मुर्ज़ा जतोई पहुतो। उनजो चवणु हो इन हवाले सां त मां जेको आहे MNA ज़ुल्फ़कार भेण वटि सियासी रवादारीअ खे क़ाइमु रखण लाइ वियो आहियां ऐं हाजी रहमतुल्लाह भेण सां असांजे वॾनि जो तालुक़ रहियो आहे ऐं असां बि समाजी तौर ते आड़े पाड़े वारनि सां तालुक़ रखण वारा आहियूं। हुनजो वधीक इहो चवणो हो त असां ते जेके बि दाख़िल थियल केस आहिनि उहे समूरा केस कूड़ा आहिनि ऐं 2 केस ख़त्म थी विया आहिनि ऐं बाक़ी केस बि इंशाअल्लाह ताला ख़त्म थी वेंदा, छाकाणि त इहे समूरा केस कूड़ा आहिनि। मीडिया सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ ग़ुलाम मुर्ज़ा जतोई ऐं मसरूर अहमद जतोई पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी विया। जी ठीकु आहे राणा शेर मोहम्मद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।